अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी है। पाण ख़बर शामिल कंदासीं। शहदादकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर अली लेगारी। शहदादकोट जे ड्रिब महला वासिन ख़ुश्क बिरादरी जे औरतनि क़ुरान पाक खणी अब्दुल्ला ख़ुश्क जे बादाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरनि मर्द तोड़े औरतनि समेत कोटू मोटू चौक ते पाक किताब रखी धरणो हयो। उन मौक़े ते ग़ुलाम अहमद ख़ुश्क, मोहम्मद क़ासिम ख़ुश्क, ख़ैर बीबी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल राति ए सेक्शन थाणे जे हद ड्रिब मोहल्ला में सिविल ड्रेस पारियल अहलकार घर में दाख़िल थी अब्दुल्ला ख़ुश्क खे खंभे गुम करे छॾियो आहे ऐं हिन महिल ताईं नौजवान जो को बि ॾस पतो न मिली सघियो आहे। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कंबर शहदादकोट खां मुतालबो कयो त अब्दुल्ला ख़ुश्क खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे।